मूं 80 सैकड़ो यहूदिन खे दुनिया मां ख़त्म करे छॾियो आहे ऐं 20 सैकड़ो यहूदिन खे छॾे रहियो आहियां। मुंहिंजे मरण खां पोइ अव्हां खे इन ॻाल्हि जो अहसासु थींदो त काश आऊं हिननि 20 सैकड़ो यहूदिन खे बि दुनिया मां ख़त्म करे छॾिया हा त जीअं दुनिया में यहूदिन जो नालो ई न रहिया। दोस्तो, ही लफ़्ज़ हुआ एडोल्फ हिटलर जा। दोस्तो, हिटलर जो नालो ज़हन में ईंदे ई इहो ख़्याल तरी ईंदो आहे त हुन वॾे पैमाने ते यहूदिन जो क़त्ल आम कयो हो। पर हिटलर आख़िर छो यहूदिन सां नफ़रत कंदो हो ऐं हुन यहूदिन खे जर्मनीअ मां छो निकाले ॾिनी? दोस्तो, ही उहो सुवाल आहे जंहिंजो जवाबु हासिल करण लाइ केतिरा ई किताब लिखिया विया। पर दुरुस्त ॻाल्हि इहा आहे जो हिटलर जर्मन क़ौम खे दुनिया जी बहितरीन क़ौम सम्झंदो हो। संदसि ख़्याल हो त सिर्फ़ जर्मन क़ौम खे ई दुनिया ते हुकूमत करण जो हक़ हासिल आहे ऐं जर्मनीअ जी तरक़ीअ लाइ इहो ज़रूरी आहे त जर्मनीअ मां तमामु गद्दार ख़त्म कया वञनि। चवनि था त हिटलर यहूदिन जे माज़ीअ जे अणवणंदड़ वाक़िअनि सबबि उन्हनि खां बेज़ार हो। उन करे हिटलर यहूदिन खे नापाक सम्झंदो हो ऐं संदन वजूद खे ई दुनिया मां ख़त्म करण खे पसंदि कंदो हो। दोस्तो, हिटलर ईसाई मज़हब सां तालुक़ रखंदड़ हो ऐं संदसि सोच ऐं ख़्याल उन दौर जे हिकु आम ईसाईअ वांगुरु ई हुआ त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे यहूदी आलमनि ई शहीद करायो हो, छो त उन वक़्त जा ईसाई पादरी पंहिंजी क़ौम खे शुरू खां ई इहो ई दर्स ॾींदा आया हुआ। पर हाणोका ईसाई उन ख़्याल जा आहिनि त हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे यहूदिन न पर रोम जी हुकूमत खेनि उन लाइ शहीद करायो जो हुकुमरान हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे पंहिंजे इक़्तिदार लाइ हिकु सियासी ख़तरो तसवुरु कंदा हुआ। जॾहिं त मज़हबी तफ़ावत सां गॾोगॾु मुआशी झेड़ा झटा बि ईसाई ऐं यहूदिन जा पाण में हलिया पिए। फ्रांस ऐं रूस जी ॻुझी पुलिस पारां हथ कयल मालूमात जी ख़बर लीक थियण खां पोइ जर्मनी में इहे चोॿोल शुरू थी विया त यहूदी पाण में ॻुझी तरह गॾिजाणियूं करे दुनिया अंदरि पंहिंजी हुकूमत ठाहिण लाइ हिकमत अमलियूं जोड़े रहिया आहिनि ऐं हू उन जी हासिलात लाइ कंहिं बि हद ताईं वञी सघनि था। जंहिंखां पोइ 9 नवंबर 1938 जी हिकु राति जो यहूदिन ख़िलाफ़ पुरतशद्दुद कार्रवायूं शुरू थी वञनि थियूं। बज़ाहिर इहे कार्रवायूं कंहिं सोचियल सम्झियल हिकमत अमली जो नतीजो त न हुयूं, पर पेरिस में हिकु यहूदी हथां जर्मन ऑफिसर जे क़त्ल थियण खां पोइ जर्मन शहरनि जी कावड़ जो इज़हार ज़रूरु सम्झियूं वयूं। ॿिनि ॾींहंनि अंदरि 250 खां वधीक यहूदी इबादतगाहुनि खे साड़ियो वियो। 7000 खां वधीक यहूदी कारोबारी एरियाज़ में फुरलुट कई वई। दर्जने यहूदिन खे मारियो वियो, जॾहिं त पुलिस ऐं फायर ब्रिगेड गाॾियूं सिर्फ़ तमाशो ॾिसंदियूं रहियूं। वाक़े जे ॿिए ॾींहुं सुबुह जो 3000 यहूदिन खे पकड़े क़ैद कयो वियो। मतिलबु यहूदिन खे हर तरीक़े सां सोढ़ो कयो वियो ऐं संदन रस्ता रोक कई वई। एसिताईं जो यहूदिन जी अलॻि सुञाणप लाइ संदन नालनि पोयां लफ़्ज़ यहूदी लिखाइण जो पिणु कानून पास कयो वियो। मर्दनि लाइ पंहिंजे नालनि पोयां इसराइल ऐं औरतुनि लाइ सारा लफ़्ज़ लिखाइण लाज़मी करार ॾिनो वियो त जीअं ख़बर पइजी सघे त हू यहूदी आहिनि। जंहिंखां पोइ तमामु तर यहूदिन जा पासपोर्ट ज़ब्त कया विया ऐं खेनि जारी कयल नवनि पासपोर्ट्स में जे लफ़्ज़ जो इज़ाफ़ो कयो वियो त जीअं हू यहूदी डिक्लेयर थी सघनि। उनखां सवाइ ख़ासि क़िस्म जी हिकु ड्रेस बि मुतारिफ़ कराई वई जंहिंमें 6 नुक़्तनि वारे तारे जो पीलो निशान ठहियलु हो। बज़ाहिर इहो सभु कुझु यहूदिन ख़िलाफ़ हिकु वॾो ज़ुल्म सम्झो पियो वियो, पर किसो एतिरो सादो न हो। यहूदिन दुनिया आॾो पाण खे वॾो मज़लूम करार ॾियण लाइ केतिरा ई हरबा इस्तेमालु कया ऐं इहे ॻाल्हियूं या वाक़िया बि पाण सां मनसूब करण लॻा जेके कॾहिं थिया बि न हुआ। हू पाण खे दुनिया जी मज़लूम तरीन क़ौम करार ॾींदा रहिया ऐं अंदरि ई अंदरि पंहिंजा शैतानी मनसूबा बि जोड़ींदा रहिया, जंहिंसां दुनिया जी ॿियनि क़ौमुनि सां गॾु ख़ुदि जर्मननि बि यहूदिन खे मज़लूम तसवुरु करणु शुरू करे ॾिनो, जॾहिं त अंदरि में हू वॾा ज़ालिम ऐं शातिर हुआ। दोस्तो, यहूदी दुनिया में रहंदड़ सभिनी खां घटि तादाद रखंदड़ क़ौम सम्झी वेंदी आहे, पर उन बावजूदि मौजूदा वक़्त में संदन दुनिया ते गिरफ़्त मज़बूत थींदी नज़र अचे थी। एतिरे ताईं जो दुनिया जी ताक़तवर तरीन रियासत अमरीका बि हिन जे इशारे ते हले थी ऐं ईंदड़ वक़्त में हू दुनिया ते पंहिंजो कब्ज़ो करण जो इरादो रखनि था। यहूदिन पारां दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में थींदड़ हाणोकनि ज़ुल्मनि ऐं ख़ासि तौरु लखें फ़लस्तीनियुनि खे शहीद करण वारनि ख़बरुनि खां पोइ माण्हू हाणे उन ॻाल्हि खे दुरुस्त सम्झी रहिया आहिनि त किथे हिटलर जी सोच दुरुस्त न हुई जो हू यहूदिन जो वजूद दुनिया लाइ ख़तरो सम्झंदो हो। साॻी तरह हिटलर बि यहूदिन जे माज़ीअ जे दास्ताननि मां चङी तरह वाक़िफ़ हो त कहिड़े नमूने यहूदिन अलाह जे प्यारनि पैगंबरनि सां बदअहदी कई, जॾहिं त ॿिए तरफ़ इहे बि इल्ज़ाम लॻाए वञनि था त हिटलर जी माउ हिकु ईसाई ऐं पीउ यहूदी हो। हिटलर पंहिंजे पीउ खां सख़्तु नफ़रत कंदो हो ऐं माउ सां बेहद प्यार, पर तारीख़दान उन ॻाल्हि खे एतिरो सही नथा सम्झनि। वधीक ख़बर ख़ुदा खे।
दोस्तों जेकॾहिं असांजी हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलबो वरी कंहिं ॿी वीडियो सां गॾु। अला वाही।